हे तव्हां ॾिसी सघो था त ही भक्तन बंद गाॾी आहे। असांजा 3 क़त्ल थी विया आहिनि। उन जे बदिले में मुंहिंजे भाउ खे रेड करे रोज़ रोज़ गफ़ार खे पुलिस अरेस्ट करे रही आहे। तव्हां ॾिसो हीअ नाइंसाफ़ी ॾिसो। ऐं मां हिते लाइव ॻाल्हाए रही आहियां त मुंहिंजे भाउ खे ॾिसो पुलिस जी नाइंसाफ़ी ॾिसो। ॾिसो त हीअ छा आहे? हे हेॾो किथां ज़ुल्म थींदो आहे। अरे क़त्ल बि असांजा आहिनि। हे क़त्ल बि असांजा आहिनि। हे ॾिसो हे बख्तर बंद गाॾी ॾिसो। हे ॾिसो तव्हां ॾिसी सघो था बख्तर बंद गाॾी आहे। मुंहिंजे भाउ जो गफ़ार फौजी अब्दुल गफ़ार खे खणी था वञनि। हे तव्हां ॾिसी सघो था। हल 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 रोज़ रोज़ पुलिस जा हमला आहिनि। हल 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 अरे पोइ आगे हे ॾिसी सघो था। हे तव्हां ॾिसी सघो था। ही मोबाइल ॾिसो पुलिस जूं केतिरियूं आहिनि। भई असांखे लंघण लाइ जाइ नथा ॾियनि त मथां इहे असांखे भरनि। ऐं असांजा जेके मुंहिंजा भाइर आहिनि उन्हनि खे पुलिस खणी वञी रही आहे। असां सां नाइंसाफ़ी ॾिसो। असां सां ज़ुल्म ॾिसो। ही ॾाढ ॾिसो। हे तव्हां ॾिसी सघो था। घणियूं मोबाइलियूं आहिनि। छा पाकिस्तान जो कानून इहो आहे जिन जा खून थींदा आहिनि वरी उन्हनि खे मारियो वेंदो आहे। उन्हनि ते कूड़ा केस ठाहिया वेंदा आहिनि। असांखे बार बार पुलिस धमकाए रही आहे त जेकॾहिं फिरियादी ऐं फौजी अब्दुल गफ़ार केस तां हथ न खणंदा त असां तव्हां ते मारींदासीं। छा असां सां एतिरो नाइंसाफ़ी, एतिरो असां सां ज़ुल्म? हे तव्हां पोयां बख्तर बंद गाॾी अची रही आहे। तव्हां ॾिसो घणियूं मोबाइलियूं आहिनि।